अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 41। मौलाना जा मुख़्तलिफ़ वाक़िया तंहिंजो ज़िक्र हलियो पिए। उन वाक़े में जा हिकिड़ो वाक़ियो ई पण आहे जेको अरबाब अल्लाह जोड़ीअ जे साथ पेश आयो हो। मौलाना जो तौहीद जे मुतालिक़ सम्झाए जो अंदाज़ अहिड़ो निरालो हो जे जंहिं माण्हूअ खे पाण तौहीद जे बारे में सम्झाईंदा हुआ, सिखाईंदा हुआ, त उहो माण्हू उन ॻाल्हि में जा मुतासिर थींदो हो, यानी असर क़बूल कंदो हो। मौलाना जी दावत ने तबलीग जो असर सिर्फ़ पच्छम कच्छ ने गुजरात सूदी न हो, बल्कि थर जी बयाबान ज़मीने में मौलाना जी तौहीद जो ॿिज पोखाणो। अरबाब साहिब जेको हुआ, अरबाब तुगाजी, अरबाब ताज मोहम्मद ने अरबाब अल्लाह जुड़ियो, ई नोड़े अरबाब हुआ। ऐं ॿिया रायमा अरबाब नूर मोहम्मद ने अरबाब मीर मोहम्मद सिंघियाल वारो, अरबाब तमाची, अरबाब मोहम्मद उस्मान रायमो, ई मड़े उन ज़माने में शादियूं कंदा हुआ राजपूत न ठकरे में। उन ज़माने जूं रस्म रवाज गैर मुस्लिम जा मड़े घर में मौजूद हुआ। जिहालत एतिरे क़दर वधारे हुई जे पिन जी धीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ। तंहिंजी वजह से जे असांजो को जमाई न बने, असांजी धीअ कंहिंजे घर में न वञे, तंहिं लाइ करे पिन जी धीअ खे दफ़न करे छॾींदा हुआ। धीअ खे दफ़न करे जे ताल्लुक़ से मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह अरबाब अल्लाह जुड़ी के सम्झायो जे अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो, व इदल मऊदतु सुइलत, जे जहिड़ा उन नियाणीअ खे पुछे में अचींदो जंहिंखे ज़िंदा दफ़न करे में आयो, जे तोखे कुला क़तल करे में आयो, त उहो बची चवंदी जे मूंखे कीअं पाण ख़बर न आई। पोइ अल्लाह ताला उन बचीअ खे जन्नत में दाख़िल कंदो अने माइटनि खे दोज़ख में दाख़िल करे छॾींदो। इहा ॻाल्हि सुणी करे अरबाब अल्लाह जुड़िए मौलाना जे भाउ मौलवी अब्दुल लतीफ़ खे चई जे तूं ॻोठ जो रहीमाबाद ऐं लुॾीअ जो वॾो माण्हू आहीं, अने मौलाना अहिड़ो सफ़र में साथ में हुए थो, त ए अब्दुल लतीफ़, ही मौलाना कहिड़ो मौलाना आहे? तूं ॾिस कीअं साफ़ साफ़ चए पियो जे आउं दोज़ख में वेंदुसि, मूंखे मौलवी चए थो जे आउं दोज़ख में वेंदुसि। मौलवी अब्दुर्रहीम फरमायो जे आउं तोखे नथो चवां जे तूं दोज़ख में वञे, पर आउं उन मिणी इंसान खे चवां थो जेको पिन जी धीअ खे ज़िंदा दफ़न कईं था। एतिरे में अरबाब अल्लाह जुड़ियो नाराज़ थी करे उन मजलिस मां महफ़िल मां उथी रवानो थी वियो। थोड़ा ॾींहं गुज़रिया, अरबाब साहिब जो गुस्सो कीं का ओछो थियो, नाराज़गी ख़त्म थी, तर मौलाना के नियापो हलाएं जे मौलाना खेतलारी अच। खेतलारी अरबाब अल्लाह जुड़ी जो ॻोठ हो। मौलाना के ॿोलाएं दावत ॾिने, मौलाना विया। तर मौलाना से ॻाल्हि कंदे न चए, मौलाना हां जेको उन्हनि ॻाल्हि कयां जे तूं दोज़ख में वञे, जेको धीअ खे दफ़न कंदो उहो दोज़ख में वेंदो, त मौलाना असां कंहिं भले सम्झायो, पण नरमीअ सां सम्झायो। असीं हिकिड़े अहिड़े वण मथे चढ़ियल आहियूं जेको कंढे वारो वणु आहे, यानी ख़ैर जे वण मथे असीं चढ़िया वेठा आहियूं। जेकॾहिं तूं असांखे आहिस्ता आहिस्ता हरा हरा इन वण मथां उतारीने त उतरी वेंदासीं, ने फटबासीं कीन। जेकॾहिं तो तकड़ कए अने असांखे खेचे न झपाटो झपाटो उतारे त ख़ैर जे वण मथे चढ़ियल आहियूं, लिहाए टुटी पवंदा न असीं पंहिंजे फटिजी पवंदासीं।
यानी असीं अहिड़े रस्म रिवाज में जकड़िया पिया आहियूं जे हिकिड़े फेरे में छॾणु मुश्किल ऐं हराना असीं छॾारींदासीं त तो असांखे हराना सम्झाए। फिर मौलाना हिकिड़ी मंतिकी दलील ॾींदे अरबाब अल्लाह जुड़ीअ खे चएं जे जानवर जेको वेह था गोई पोई मई रेडूं इन्ही के धणार चारीं था त हर जानवर के ॿोलाए लाइ करे धणार वटि आवाज़ वेहे थी। गुआर वे त गोई के जरा पिंड ॾांहुं ॿोलाए त उन वटि पिंड जी अलॻि आवाज़ वेहे थी जंहिंसे गोई के जरा सॾु करे त गोई हलायूं अचे अने पोइ पोआर जेको वेहे थो पोई के तवार करे त पोई हलायूं अचे त जानवरनि खे ॿोलाए लाइ करे अलॻि अलॻि आवाज़ूं वेहे थियूं जंहिं मथे उहे जानवर पिंड जे धणीअ वटि दौड़ी पुॼनि था। पण हरण खे ॿोलाए लाइ करे को आवाज़ नथी वे। हरण खे जेकॾहिं तवारूं कंदा त हरण खे बाबू कंदा हरण खे सॾु कंदा ॿोलाईंदा त हरण जेको आहे वधारे लमो भॼंदो ओॾो की न थींदो। हरण जो जेकॾहिं शिकार करणो आहे हरण खे क़ाबू करणो आहे त हिकिड़ो ई तरीक़ो आहे बंदूक खपे ऐं बंदूक हणिजे धक लॻे त हरण अचे हथ में न लॻे त भॼी वञे। आहिस्ता इहा मिसाल एतिरे लाइ करे ॾियां थो जे ॿिया माण्हू जेको नंढा रहिया सिना रहिया उन खे त आहिस्ता आहिस्ता सम्झाएसि उहे कंट्रोल में अची वेंदा। पण ऐं क़ौम जा रहनुमा रहबर आहियो पटेरन आगेवान आहियो वॾेरा आहियो ऐं हणण आहियो तव्हांखे तवारूं कंदासीं तव्हांखे पुकारूं कंदासीं त ऐं कॾहिं हथ में की न अचींदा। एतिरे कुफर में जा शिरक में जा बिदत में जा रस्म रवाज मां कढे लाइ करे हिकिड़ो ज रस्तो आहे कि आंखे डायरेक्ट चोखी ॻाल्हि चवाजे जे आंजे मगज़ में अची करे लॻे ऐं आंखे सम्झे में अचे त ऐं कुफर मां हथ कढी लाहियो अने रस्म रवाज मां हथ कढी लाहियो ने आ पुठियां क़ौम पण रस्म रवाज मां हथ कढी लाहियो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी सम्झाणी तंहिंजी बरकत वई जे अरबाब अल्लाह जुड़ी जहिड़ो इंसान उन मौलाना जी ॻाल्हि खे क़बूल कयईं ने पिंड जी धीअ जेको पैदा थई उनखे दफ़न न कयईं न मारे ज़िंदा छॾ ॾिनई ने पोइ कुटुंब कबीले मिणी से लड़ी झगड़ी महिनत करे पिंड जी बचीअ खे बचाएं। पोइ इहा ख़ुशनसीब धीअ अरबाब अमीर हसन जे घर में आवई त उहा रस्म रवाज जेको सैकड़ों साल यानी कई 100 साल गुज़री विया जे रस्म रवाज हलिया पे उन जे ख़िलाफ़ मौलाना महिनत कयईं जिहाद कयईं अने बहादुरी वटां कमु गिणे त उहा रस्म रवाज जेको आहे मड़े ख़तमु थिया। अरबाब अल्लाह जुड़ियो अहिड़ो इंसान बनियो जे मौलवी हाजी अहमद मल्ला के चएं जे मौलवी साहब क़ुरान जो तर्जुमो कयो त मौलवी हाजी अहमद मल्ला सिंधी ज़बान में सॼे क़ुरान जो नज़म में तर्जुमो कयईं। नज़म यानी तर्जुमो त माड़ो मड़े दुनिया में कईं था पर नज़म जे अंदाज़ में गज़ल जे अंदाज़ में शेर ने शाइरी जे अंदाज़ में सॼे क़ुरान जो तर्जुमो करणो को आसान कमु न आहे। हिकिड़ो जी तर्जुमो आहे मिणी ज़बान में जे सॼे क़ुरान जो तर्जुमो शेर अने शाइरीअ में यानी गज़ल जे अंदाज़ में थियल आहे। ही अरबाब अल्लाह जुड़ी कराए हुए ऐं पोइ पिंड जे ख़र्चे से सॼे क़ुरान खे छापाए करे इन मावड़ में मुफ़्त में तक़सीम कयईं। पिंड जे ॻोठ खेतलारीअ में हिकिड़ो मदरसो पण बनाए हुए जेको अहले हदीस मसलक जो मरकज़ हो ने सालें जा साल उन मदरसे खे पिंड जे ख़र्चे मथे अरबाब अल्लाह जुड़ी हलाएं पे। अस्सलाम वालेकुम अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।